सिंध जा वेरी ऐं जेका सिंधियुनि जा वेरी आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजो पैगाम आहे, सिंध सां वेर छॾे ॾियो न त हिन कुआड़ी सां मुॾी कुआड़ी सां तव्हांजा कंध लाहींदुसि। हीउ सिंध जो सकाफ़ती निशान आहे। अॼु वीलॉग मां ठाहियां थो, थोरो फ़नी बि ॻाल्हायां थो, सॉरी। बाक़ी हीउ डायलॉग मुंहिंजो फ़नी न हुयो, डायलॉग जेको असली आहे, सच में चवां थो। जेका सिंध जा वेरी आहिनि न, हिन कुआड़ी सां उनजो मुंडी लाहिजे। हीउ सिंध जी सकाफ़त आहे। हीउ कुआड़ी उहा शइ आहे जंहिंजे हथ में हुजे उहा हथियार वारे खां बि ॾाढो आहे। बहरहाल अॼु मां हीउ काठियूं कपियां थो पियो। मूंखे ज़रूरत आहे घर जे लाइ काठियुनि जी। जीअं पाकिस्तान में खोट आहे हर शइ जी, काठियुनि जी बि खोट थी वई आहे। असांजे इलाइक़े में हिन साल सारियूं पोखियूं अथनि घणियूं, ऐं फुटी घटि आहे, काठी घटि आहे। हीउ वीलॉग मुंहिंजो ज़रूरु पूरो ॾिसिजो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ज़बरदस्त वीलॉग आहे, हीउ कुझु मुख़्तलिफ़ वीलॉग आहे अॼु। ऐं हीउ मां वढां थो पियो, वरी मिलंदासीं अॻी क़िस्त में। बहरहाल हीअ क़िस्त तव्हांखे पूरी ॾिसणी आहे। फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कजो, चैनल खे बि सब्सक्राइब कजो। हीउ वीलॉग पूरो ॾिसिजो ऐं तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं महिनत सां कीअं कमु कबो आहे तव्हांखे अॼु मां करे थो ॾेखारियां। मेहनत खां सवाइ का बि शइ न मिलंदी।